राधण भट्ट सां ॻोठ मौलवी बशीर अहमद वाढो वासी अब्दुल सत्तार वाढो अब्दुल गनी अब्दुल गफ़ार मोहम्मद ईसा ज़ुबैर वाढो प्रेस क्लब राधण पहुची राधण पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मुंहिंजे प्लाट ते अज़ीज़ वाढो ऐं संदसि भाइटनि बाक़िर हुबदार ग़ुलाम मुस्तफ़ा हैदर साबिर मुर्तज़ा वाढो कब्ज़ो कयो। कोर्ट जे हुकुम तहत पुलिस खे हिन मुंहिंजे प्लाट तां उथारियो, जंहिंखां पोइ नेक मर्द दुर मोहम्मद वाढो हाजी मोहम्मद बचल ज़रदारी क़ुरान शरीफ़ ते फ़ैसिलो करे मसइले खे हल करे छॾियो, जंहिं ते ॿई धुर राज़ी थी कोर्टनि में हलंदड़ केसनि खे ख़तमु करे छॾियो। इन बावजूदि कुझु ॾींहं अॻु अज़ीज़ वाढो पंहिंजे भाइटनि सां गॾिजी मुंहिंजे मथां हमिलो करे मूं ते सख़्तु तशदुद कयो ऐं धमकी ॾींदे चयो त असां मथां पुलिस जी काह ऐं कोर्टनि में केस कराए, जंहिंखां पोइ मूं अज़ीज़ वाढो समेत 7 ॼणनि मथां राधण थाणे ते NC दाख़िल कराई। हिन महिल ताईं पुलिस का गिरफ़्तारी अमल में नाहे आंदी। मां SSP दादू DIG हैदराबाद IG सिंध खे अपील थो कयां त मूंखे मथे ॼाणायल नाले वारनि मां जान जो ख़तरो आहे, मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं मूंखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार अज़ीज़ वाढो संदसि भाइटिया ऐं राधण पुलिस हूंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।